कर इन जो ज़ाहिरी तर्जुमो तैया है पर हकीकी माना आया है। तवज्जो तक जाए अगर मोमिन ते तकलीफ ईंदी आहे यो गुनाहन जो कफारो आहे, मथे में दर्द आहे गुनाहन जो कफारो आहे, बुखार आहे गुनाहन जो कफारो आहे, फसल तबाह थियो गुनाहन जो कफारो आहे, तकलीफ आए गुनाहन जो कफारो आहे, जवानी में औलाद रब खसे वर्दी गुनाहन जो कफारो आहे। एतरे कदर पाक नबी मोहम्मद तो फरमाए पैर में कंडो लगियो गुनाहन जो कफारो आहे। एतरे कदर फरमायो किवल चको हणे तड़े भी गुनाहन जो कफारो आहे। तवज्जो तक जाए अल्लाह वो नबी अता फरमा बना व अदीबना व अदीबना व खतीबना व अदीबना व खतीबना व नबीना व हुज़ूरना व मासूमना व महबूबना मुहम्मदा। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रब्बना वबअस फ़ीहिम रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिक व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व युज़क्कीहिम इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदन अबदा। अल्लाह मिठा तुझे कुदरत जा अजब अजीब नज़ारा किथे वण वणकार जा किथे पर पट पर कख ॾिठा कारा किथे नफ़रत जा नुक़सान ॾिठम अल्लाह की मोहब्बत जा मारा। रब मिड़नी खे तुझा सहारा तू कादिर कुल कायनात जो। नबी जे दीन दामन में विढ़ल आया बे अघिजी विया असां जहिड़ा किना को जा किरल आया बे अघिजी विया। मुहम्मद उहो गुलवा मुहम्मद उहो गुलवा सुकण जो नहे नालो मुहम्मद जे मुहब्बत में सुकल आया बे अघिजी विया। काबिल सदे तराम वाजिबुल एहतराम मुझा इंतहाई मोहतरम मुकर्रम अजीज़ो दोस्तों भाइरों ऐं बुजुर्गो मां रब करीम जी रहमत ऐं बरकत हासिल करण जे लाइ हिकड़ी आया सगोरी अवां दोस्तन जी खिदमत आलिया जे अंदर तिलावत कई है। दुआए तो अल्लाह तबारक व तआला बुधण बुधाइण समझण ऐं समझाइण खां बाद
रब साईं अवाई असां समूरन खे कुरान अज़ीम जे दसल दग जे मथा अल्लाह तबारक व तआला अमल जी तौफीक अता फरमाए। उलमा जी हाज़री अवां दोस्तन जी तशरीफ़ आवरी साथिन जो जानी माली तावन रब साईं पंहिंजे बारगाह इलाही जे अंदर मंजूर ऐं मक़बूल फरमाए। बुधण बुधाइण समझण ऐं समझाइण खां बाद रब साईं अवाई असां समूरन खे अमल जी तौफीक अता फरमाए। वक्त के बचाईंदे अर्ज़ रखां के तरतीब सां फ़िक्र आख़िर जे हवाले सां मां भी मुख़्तसर चंद ॻाल्हियूं अवां जे ख़िदमत में रखंदुसि। अल्लाह तबारक व तआला क़बूल फरमाए। अज़ीज़ो, दुनिया जी आदत आ, दुनिया जी नेचर आ, दुनिया जो उसूल आ। जॾहिं ॿार पंहिंजे माउ जे पेट जे अंदर हूंदो आ, पर जेसी ताईं उन ॿार जी पैदाश न थींदी तेसी ताईं उन ॿार जे खूबियुनि जी ख़बर न पवंदी। दुनिया कायनात जे तख्ते ते एड़ियूं लेबॉर्टरियूं अवां असांखे मिलंदियूं जेके इहो त ॿुधाईंदा आहिनि बाबा पुट जी औलाद ॼमंदी या न्याणी ॼमंदी, पर दुनिया कायनात जे तख्ते ते एड़ी लेबॉर्टरी अञा कोन्हे ठही जेका ॼमण खां पहिरियां, पैदाइश खां पहिरियां माउ जे पेट जे अंदर ॿुधाए त ॿार ख़ूबसूरत ॼमंदो, बदसूरत आ, सुहिणो आ, अच्छो आ, कारो आ, सियाणो थींदो, पागल थींदो, ॾाहो थींदो, सुलझल थींदो। इन खूबियुनि जी ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं ॿार जी विलादत थींदी। इहे धुका त हणंदा आहिनि बाबा हिन खे पुट ॼमंदो या न्याणी। कुछ टाइम पहिरियां फेसबुक ते हिकिड़ी पुरानी अख़बार जी कटिंग मुंहिंजे अॻियां गुज़री। जॾहिं मोहतरमा खे बख्तावर भुट्टो जाई बर्तानिया में अल्ट्रासाउंड थियो, ॿुधायूं त बाबा पुट ॼमंदो। ऐं वॾा जश्न मल्हायूं, वॾियूं मानियूं ख़ुशी में। अल्लाह जी कुदरत मोहतरमा खे ॾियाई न्याणी। चवण जो मक़सद इहो आहे त ॿार जे खूबियुनि जी ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं ॿार पंहिंजे माउ जे पेट जे पैदाइश थींदी, ॿाहिरि ईंदो, ॼमंदो। ऐं स्कूल में ॾिसो जॾहिं केजी जो छोकिरो हूंदो आहे, पहिरें दर्जे जो तालिब इल्म हूंदो आहे, एतिरो मशहूर न हूंदो, पर जॾहिं दर्जा वधंदा वेंदा, उमिरि वधंदी वेंदी, खूबियुनि जी ख़बर पवंदी, अखलाक जी ख़बर पवंदी, किरदार जी ख़बर पवंदी। ॻोठ में मशहूर, वरी तर में मशहूर। जेकॾहिं सुठे अखलाक वारो आहे, सुठियुनि खूबियुनि जो मालिक आहे, त ज़िले लेवल ते दुनिया सुञाणींदी। पर हिकिड़ो अहिड़ो ॿार आहे जेको अञा आयो नाहे, ॼायो नाहे, उन हस्ती जो रब करीम पहिरियां ज़िक्र करणो फरमायो आहे। बुलंद आवाज़ सां। पर हिकिड़ो ॿार आयो आहे, न ॼायो आहे, अल्लाह तबारक व तआला उन हस्ती जो पहिरियां ज़िक्र करणो फरमायो आहे। बुलंद आवाज़ सां। अल्लाह अकबर कबीरा, तवज्जो त गजाए। अञा अल्लाह तबारक व तआला आसमान जे निज़ाम खे बनायो नाहे, ज़मीन जे निज़ाम खे बनायो नाहे, चंड जे निज़ाम खे बनायो नाहे, तारनि जे निज़ाम खे बनायो नाहे, संतनि जे निज़ाम खे बनायो नाहे, जमादात जे निज़ाम खे बनायो नाहे, हैवानात जे निज़ाम खे बनायो नाहे। तवज्जो त गजा। अल्लाह तबारक व तआला आलम अरवाह जे अंदर 1.25 लाख नबियन जे रूहनि खे घुरायो। अल्लाह तबारक व तआला अर्श मुअल्ला जे कुर्सी ते मुस्तवी आहे। बुलंद आवाज़।
तवज्जो तक जाए अल्लाह अकबर कबीरा अल्लाह तबारक व तआला के जय जय जे मथे ते नबूवत वारी पग रखणिया अल्लाह तबारक व तआला सवालक नबीअ जे रूहन के घुरायो अल्लाह तबारक व तआला अरशे मुअल्ला जे कुर्सी ते मुस्तविया तवज्जो तक जाए अल्लाह पाक फरमायो ए नबियो रसूलो पैगंबरो मां अल्लाह तबारक व तआला तवा के नबूवत भी दीनो इज्जतूं भी दीनो मकाम भी दीनो दर्जा भी दीनो अगर तवा जे दौरे हाज़िर जे अंदर अगर तवा जे दौरे हाज़िर जे अंदर हिकड़ी हस्ती अची वने मां अल्लाह तबारक व तआला तवा जे सिफ मां तवा जे कड़े मां तवा जे कतार मां तवा जे सिलसिले मां हिकड़ो नबी पैदा कनो जंहिंजो नालो मोहम्मद आ बाबे जो नालो अब्दुल्ला अम्मा जो नालो आमिना कुरैश खानदान जो अल्लाह पाक फरमायो ए मुझा आदम जी मुझा अल्लाह ए मुझा इब्राहिम जी मुझा अल्लाह ए मुझा नजीउल्लाह जी मुझा अल्लाह ए मुझा सिद्दीकुल्लाह जी मुझा अल्लाह क्यों त रब पाक ईअं फरमायो जेकर तव्हां जे दौरे हाज़िर जे अंदर इमामुल अंबिया अहसनुल अंबिया अकरमुल अंबिया अजमलुल अंबिया मोहम्मद मुस्तफा मुजतबा दिलरुबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अची वने पो तव्हां के हिकड़ो नारो हणो पवंदो अल्लाह केड़ो नारो हणो पवंदो अल्लाह पाक फरमायो अगर तव्हां जे दौरे हाज़िर जे अंदर मोहम्मद मुस्तफा अची वने हिकड़ो नारो लगाणो पवंदो अल्लाह केड़ो नारो लगाणो पवंदो रब पाक फरमायो पांजे नबूवत वारी पग लाए करे मोहम्मद करीम दे आडो हाज़िर करे इहो तव्हां के नारो हणो पवंदो फरमायो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु बुलंद आवाज़ा अञा आयो नाहे जायो नाहे अल्लाह तबारक व तआला पेरा मुझे साईं जो जिक्र खैर फरमायो आ तवज्जो तक जाए अल्लाह अकबर कबीरा अल्लाह तबारक व तआला भई ऐलान सच्चा करे दिखाया फरमायो इमामुल अंबिया नो तवज्जो तक जाए दुनिया चोंदी आ त उलमा जो बनवारा संजन जे विलात जो जिक्र न कनाल तू विलात जो जिक्र कंदो आ तवज्जो तक जाए मां संजन जे विलात का पेरा जो बयान पियो बुधाया तू संजन जे कमाल जो जिक्र कंदो आ जमाल जो जिक्र कंदो आ मां कमाल जो जिक्र पियो बुधाया तू संजन जे चेहरे जी गाल कंदो आ मां कदर पियो समझाया तवज्जो तक जाए अल्लाह तबारक व तआला बई गालियों सच्चे सच्चू करे दिखायो फरमायो इमामुल अंबिया तवज्जो तक जाए माना हरनी जो इमाम इमाम आजम तवज्जो तक जाए उलमा का वाक़ो बुधंदा आयो जॾहिं मेराज वारे टेम ते जनाब रसूलुल्लाह बैतुल मुक़द्दस जे अंदर आया सवा लख नबी मौजूद है तवज्जो तक जाए जनाब जिब्रील ऐलान फरमायो ए नबियो रसूलो पैगंबरो सिफन के बनायो इमाम आजम पहुंची चुको आ मना वडो इमाम पहुंची चुको आ तवज्जो तक जाए अन्या आका आया नाल अन्या आया नाल जिक्र फेरिया अन्या जाया नाल जिक्र फेरिया तवज्जो तक जाए ए इयो भी तवाको उलमा का बुधंदा आयो जने जनाब ईसा रूहुल्लाह ईंदा मस्जिद नबी जे अंदर ईंदा इमाम बणजी न ईंदा नबी बणजी न ईंदा तवज्जो तक जाए इमाम बणजी न ईंदा मुक्तदी बणजी ईंदा जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने उम्मत में दाखिल थी हुजूर जे दीन जी खिदमत कंदा बुलंद आवाज़ा हो मुल्क सारो मेरो चमको मोहम्मद आए बुलंद आवाज़ हो मुल्क सारो मेरो चमको मोहम्मद आए हो मुल्क सारो मेरो चमको मोहम्मद आए चमको मोहम्मद आए छो आका रंग लगाए हो मुल्क सारो मेरो चमको मोहम्मद आए बुलंद आवाज़ा
तवज्जो तक जाए अल्लाह अकबर कबीरा जेके मां अवां जे हारो कुछ ॻाल्हियूं कयूं यानी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा अञा दुनिया जे अंदर आया न आहिनि ज़िक्र पेरिया हाणे जॾहिं अल्लाह तबारक व तआला दुनिया कायनात के बनायो तवज्जो तक जाए जॾहिं नबियनि जो सिलसिलो हलंदे हलंदे जनाब इब्राहिम अलैहिस्सलाम ते पहुतो आहे मशहूर वाक़ियो आहे उलमा का ॿुधंदा आहियो तवज्जो तक जाए अल्लाह पाक फरमाए मुंहिंजा खलील जी मुंहिंजा मुझे काबे जी तामीर करनी आहे छाजे करे जनाब नूह अलैहिस्सलाम जे ज़माने जे अंदर पानी जो सैलाब आयो तूफान आयो काबे जो नालो निशानो मिटजी वियो अल्लाह पाक फरमायो मुंहिंजा खलील जी मुंहिंजा काबे जी तामीर करनी आहे तवज्जो तक जाए अल्लाह पाक फरमाए जिब्रील जी मुंहिंजा लकीर लगाए करे मुझे नबी के नक्शो समझाए तवज्जो तक जाए जने जनाब इब्राहिम खलीलुल्लाह काबतुल्लाह जी तामीर शुरू कया हिय भे भी तवा क्यों इंदो आ तवज्जो तक जाए जने इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा 35 सालन जा काबे जो नुकसान थी पयो ते टेम ते काबे जो मुतवल्ली वहब बिन आबिद मखजूमिया तवज्जो तक जाए इन टेम ते काबे जो नुकसान थी पयो इन मुतवल्ली ऐलान कयो चंदे जी जरूरत आ हराम जो पैसो ना रुश्वत जो पैसो ना ठगी जो पैसो ना रब जे घर जी तामीर करनी आ एतरो पैसो जमो कोन थी सकियो जो सजे काबे जी तामीर थी वने हतीम वारो पासो रहिजी वियो हर कम में रब जी हिकमत हुंदी आ तवज्जो तक जाए हर एक जी तमन्ना हुंदी आ जेकर काबे में नमाज पढ़ा चाहे मीरा खाना नवाबा मिस्कीना गरीबा हर एक इंसान जी तमन्ना हुंदी आ हर मुसलमान जी तमन्ना हुंदी आ काबे जे अंदर नमाज पढ़ा एतरा पैसा जमा कोन थी सजा इन कम में भी रब जी हिकमत आ हतीम वारो पासो तामीर खा रहिजी वियो इन टे बटे नबी पाक जी उम्र 35 साल तवज्जो तक जाए इंजे करे उलमा का फरमान जे हतीम में नमाज पढ़ी जन उन अल्लाह जे काबे में नमाज पढ़ी उन्ना काबे में नमाज पढ़ी मां ट्रेक में कोन वेंदो तवज्जो तक जाए अल्लाह अकबर कबीरा अज़ीज़ो जरे मजदूर शाम जे टाइम ते लहंदो आ मजदूरी घुरंदो आ तवज्जो तक जाए अल्लाह तबारक व तआला सजो पस मंजर कुरान में बयान फरमायो आ एड़ा जनाब इब्राहिम जुमला गालाया मां प्यार में चोंदो आ मोहब्बत में चोंदो आ एड़ा त जुमला रब के वणिया अल्लाह तबारक व तआला इन कुरान में सेव करे कयामत महफूज फरमाया कोल रब जो कुरान फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वइज़ यरफ़उ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैत व इस्माईल रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम बुलंद आवाज़ जने जनाब इब्राहिम जनाब इस्माइल अलैहिस्सलाम काबे जे बिनान के बुलंद कयो तवज्जो तक जाए जने कम पूरो कयो अर्ज कंदा बयान रब्बना तक़ब्बल मिन्ना अल्लाह असा जी मजदूरी कबूल फरमा असा जी मेहनत कबूल फरमा अते जुमला पढ़ंदो पियो सुना रब्बना ए रब असांजा वजअलना मुस्लिमैन लका अल्लाह असा के पांजे ला फरमा बरदार बना ए तवा असा के जेको नालो मुसलमान मिलो यो नालो रखन वारो भी जनाबे खलीला जनाबे इब्राहिम खलीलुल्लाह अर्ज़ कंदो पियो अल्लाह असांजे पांजे ला फरमा बरदार बना असांजे औलाद मां एक फरमा बरदार उम्मत पैदा फरमा हाने कुछ लफ्ज छडे अगे कुरान पढ़ंदो पियो फरमा रब्बना वबअस फीहिम रसूला अल्लाह इनन मजा रसूल मोकलण फरमा पर हिनन सिफतन वारो केड़ियों सिफतन फरमा रसूल मिनहुम यतलू अलैहिम आयातिका व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व युज़क्कीहिम इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम हिनन सिफतन वारो
जेको तुझो आयतूं भी तिलावत करे किताब हिकमत भी सिखाए तवज्जो तक जाए हे कुरान सिखण को सवा समझ में नहीं लो पंजे सिपारे जे अंदर हिकड़ी आयत आ इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हर पूरे कम जो पूरो बदलो मिलंदो जनाब अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु उथी बीठो सोना कुर्बान वञा जेकर नंढी वॾी गलती जो बदलो मिलंदो साईं असां कदों पूरा पवंदासे हर इंसान खता जो घर आ तवज्जो तक जाए पाक नबी मुझे मोहम्मद तो फरमाए अबू अगर मोमिन ते तकलीफ ईंदी आ यो गुनाहन जो कफारो आ मथे में दर्द आ गुनाहन जो कफारो आ बुखार आ गुनाहन जो कफारो आ फसल तबाह थियो गुनाहन जो कफारो आ तकलीफ आए गुनाहन जो कफारो आ जवानी में औलाद रब खसे वर्दी गुनाहन जो कफारो आ एतरे कदर पाक नबी मुझे मोहम्मद तो फरमाए पैर में कंडो लगियो गुनाहन जो कफारो आ एतरे कदर फरमायो किवल चको हणे तड़े भी गुनाहन जो कफारो आ तवज्जो तक जाए अल्लाह वो नबी अता फरमा जेको तुझू आतू भी तिलावत करे किताब भी सिखाए हिकमत भी सिखाए हिकमत मो मुराद सुन्नत हदीस आ तवज्जो तक जाए आका एडा त सियाणा एडा त दाना एडा त दाहा हेडे त न्यार पाक नबी इमामुल अंबिया मुझे आका दा सहाबा वेचान दिल पर नबी मुझे मोहम्मद तो फरमाए ए मां मोहम्मद साहबियो मतवालो परवानो जियालो शागिर्दो हुजूर ऐलान फरमायो अल्लाह तबारक व तआला हर इंसान जे अंदर 307 जोड़ पैदा कयान हर एक जोड़ ते सदको जण जरूरी आ सहाबा उठी बीठा आका असा जे गुरब जो इयो आलम जो पांजो पान में खाण ते पूरा खोलियो हर एक उजवे जो सही सदको की न करनो पाक नबी मुझे मोहम्मद तो फरमाए सिर्फ पैसो जो सदको ना है ला इलाहा इल्लल्लाह तवा चयो सदको अदा थियो अस्सलाम वालेकुम चयो सदको अदा थियो वालेकुम अस्सलाम चयो सदको अदा थियो गरीब जी मदद करे आयो सदको अदा थियो तवज्जो तक जाए एतरे कदर जो पाक नबी मुझे मोहम्मद तो फरमाए अगर केर चाही दो पियो आ 360 जोड़ जो हिक टेम ते सदको न करे त चाश्त नमाज अदा करे चाश्त नमाज अदा करे हिकमत भी सिखाए किताब भी सिखाए ऐं फरमायो दिलनि जो तज़कियो भी करे दिलनि जी सफ़ाई करण वारो केरा 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 अल्लाह पर जरियो इमामुल अंबिया कुरान उस्ताद को सवा समझ में नहीं लो तवज्जो तक जाए जेके धरे किस्म जा मानो रब जे ज़ात जा इनकारी अल्लाह अकबर कबीरा ये चौंदा बयान त दीनी इल्म पढ़न दे लाए उस्ताद जी जरूरत ना है ये केर पढ़े ये केर पढ़े त मजहबी स्कॉलर थी सकंदो आ नन्ना मां मिसाल दई समझाया इमाम आदम अबू हनीफा रहमहुल्लाह दे कुछ धरे किस्म जा मानो आया से असा के समझायो त रब जी ज़ात के किया समझो रब आहे कि रब आहे कि असा के समझा इमाम आदम अबू हनीफा रहमहुल्लाह का फरमान छॾियो मां एक फिक्र में वेठो आ एक फिक्र में वेठो ऐं के कहानी जी सूरत दई का दीन जी गाल समझाई वने त जायज इमाम आदम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह फरमायो छॾियो मां एक फिक्र में वेठो जिसे केड़ो फिक्रा इमाम आजम का फरमान मां के एक जगह ते वनी करे दीन जी तबलीग करनी आयो त पानी तारा परे पासे दो वणो आ बेड़ो भी कोने मानू भी नजर कोन आया चे वण पान कपजी आ चे तख्ता बनजी आ चे बेड़ो तैयार थी वयो चे बेड़ो पान पियो हले चे परे पासे पहुंचाए किराओ भी पान वठंदो पियो आ त खिलण लगा से मां तव्हां जो नालो त वॾो ॿुधो अजीब किस्म जूं ॻाल्हियूं पिया कयो से वण खे वढण जे लाइ वाढे जी ज़रूरत आहे बेड़े खे ठाहिण जे लाइ कारीगर जी ज़रूरत आहे हलाइण जे लाइ ड्राइवर जी ज़रूरत आहे इमाम आज़म अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह था फरमान जे वण खे वढण जे लाइ वाढे जी ज़रूरत आहे बेड़े खे ठाहिण जे लाइ कारीगर जी ज़रूरत आहे हलाइण जे लाइ ड्राइवर जी ज़रूरत आहे पोइ ज़मीन आसमान खे बनाइण वारो केरा केरा केरा
अल्लाह अन्या मिसाल दिया इमाम शाफी रहमतुल्लाह अलैह साईं दे कुछ धरे किस्म जा मानू आया से असां के रब जी जात समझायो तवज्जो त गजाए इमाम शाफी तो फरमाए हिकड़ो जीता हिकु एड़ो वणा अगर उहो जीत उन जे पनन के खाइंदो आ रेशम जा तांदूरा कढंदो आ अगर उन जे वण जे पनन के हरणी खाए कस्तूरी कढंदी आ अगर उन वण जे पनन के बकरी खाए फोंगणियूं कढंदी आ मैं खाए शेणो कढंदी आ वण हिकड़ो आ कुदरत अलग आ इहा ई त ज़ात अल्लाह जी आ इहा ई त ज़ात रब जी आ वरी इमाम अहमद बिन हंबल कुछ धारे किस्म जा मानू आया से रब जी ज़ात समझायो तवज्जो त गजाए इमाम अहमद बिन हंबल था फरमान कुकड़ जो आनो आ गोला न दरवा न दरिया न दगवा न पेचरवा गोल मोल 20-22 ने कुकड़ तवज्जो त गजाए कोरे हेठो रखी करे वेंदी आ अल्लाह अकबर कबीरा त अल्लाह तबारक व तआला किए पे नमो बच्चे के पैदा फरमाए इहा ई त ज़ात रब जी आ इहा ई त ज़ात रब जी आ पराल दीन इस्लाम समझण दे लाए उस्ताद दी जरूरत आ अल्लाह घर बनायो थमाए खतीब दी जरूरत आ पराल मुझे बयान करण जो मकसद हो एडे शान वारा नबी एडे मान वारा नबी एडे मकाम वारा नबी दुनिया जे जहान मौला ॾाढो करे आ फुरको मचायो अज़ीज़ो जंहिंजे करे अल्लाह ने जहान के सजायो जहान के बनायो जहान के जोड़ियो उहे मुंहिंजा का दुनिया जे जहान में बुरको मचाया अज़ीज़ो दुनिया जो जहान फानी आ हिकड़ा ईंदा हिकड़ा वेंदा रब के सफ़ाई करनी आ जे सुख इंसान जे जिंदगी जो हिस्सो आ दुख इंसान जे जिंदगी जो हिस्सो आ खुशहाली जिंदगी जो हिस्सो आ परेशानी जिंदगी जो हिस्सो आ जवानी आ पोड़ भी आ उरूजा ज़वाला उरूजा ज़वाला ये सिज निकरंदो आ वरी लहण भी उन जो हक आ पराल दुख सुख इंसान जे जिंदगी जो हिस्सो आ हदीस अंदर ईंदो आ पाक नबी मुझो मोहम्मद तो फरमाए मोमिन के बिन्ही सूरतुन में भलो बदलो मिलंदो मोमिन ते तकलीफ ईंदी सब्र कंदो खुशहाली ईंदी शुक्र कंदो शुक्र जो भी बदलो सुहिणो आ अब सब्र जो बदलो सब्र जो बदलो सुहिणो आ जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काबे जे साए में सुता पयान चादर वेड़े करे आका मथे मुबारक जे ठोंडला तवज्जो त गजाए आका जो सहाबी आयो हते खब्बाब बिन अरत रज़ी अल्लाह ताला नबी पाक दे आयो सोना असा जो रब भी सचो आ दुख सुख ते गाल पे समझाया तवज्जो त गजाए आका असा जो रब भी सचो आ सेनो फरमायो हां असा जो रब भी सचो आ से असा जो नबी भी सचो आ नबी भी सचो आ कुरान भी सचो आ किताब भी सचो आ से दीन इस्लाम मज़हब भी सचो आ से न फरमायो हां छा केड़ियूं गालियूं कंदो पियो आहे रोई पियो कुर्तो जो हटाए आका जी नजर पइजी वई पुठी ईअं लगंदी पई आ जो गोश्त अलग लगंदो आ हड्डा अलग लगंदा आहिनि रोई पियो आका असां के ज़ुल्मन सतायो आ आका ज़ख्मन सतायो आ जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दिलदारी दींदे फरमायो खब्बाब घबरा ना जेके असां का आगे इंसान गुजरिया उनके जीरो जमीन में दफनायो हो कर्तन में चीरा वया एडियो तकलीफ आयो घबरा ना जिया परेशानियों वधंदियूं वञनी ये अल्लाह में उम्मीद भी वधंदी वने दुख भी इंसान जे जिंदगी जो हिस्सो आ सुख भी इंसान जे जिंदगी जो हिस्सो आ जवानी में रब औलाद वठे बाग जो मालिक रब आ कच्चा वठे भी उनजी मर्जी आ पक्का वठे भी उनजी मर्जी आ अल्लाह तो फरमाए मां पांजे बानन सां जुल्म न कंदो आ पराल रब में उम्मीद आ वधंदी वने जो घरन में झेड़ो आ मायूसी जो नतीजो आ पोख चंगी न पई थे मायूसी जो नतीजो आ बीमार न वकोड़ियो आ मायूसी जो नतीजो आ एक केस मो जान पे छड़ायो ॿियो चीमी आ मायूसी जो नतीजो आ तवज्जो त गजाए अगर को भाव सां न पियो ॻाल्हाए तव्हां असांजे भाव सां इख्तिलाफ होता है पर उन भाव वाहिद
कोन बारी आ पाड़े वारे सां जहिड़ो आ उन पाड़े वारे बाहि त कोन बारी आ तवज्जो त गजाए जनाब इब्राहिम खलीलुल्लाह एलो त आड़ा तैयार थी हुयो आसमान सां पियो ॻाल्हाए तवज्जो त गजाए पर एॾो बाहि जो आड़ाहो वॾो न आहे जॾहिं इब्राहिम नबी जी रब में उमेद वॾी आ बहरहाल अल्लाह मां मायूस थियणो मायूसी कुफर आहे अल्लाह जी रहमत वसी आहे रब वॾो करीम कॾहिं कॾहिं ॾिसो न वाह जे कपर ते अहिड़ा अहिड़ा वण हूंदा न सड़ी राख थी वेंदा पर पोइ बि उनजे पाड़नि मां कॾहिं कॾहिं अहिड़ी पाड़ फुटंदी आहे जो भेणी भरणी आहे की न आहे मायूस थियणो अयूब अलैहिस्सलाम 18 साल बीमार आ 18 साल गुज़री तवज्जो तव्हां असांजे मथे में सूर आहे नमाज़ ते न ईंदासीं सनो बुखार आहे नमाज़ ते न ईंदासीं का तकलीफ़ आहे नमाज़ ते न ईंदासीं मायूस न थियो जेकर बीमारी पकड़े त शिफ़ा ॾियण वारो केरा तवज्जो त गजाए रब तो फरमाए मांखे पंहिंजे जलाल जो कसम आहे एॾी मुंहिंजे बाने खे तकलीफ़ आहे मुंहिंजे नबी खे तकलीफ़ आहे पर जॾहिं मुंहिंजे रहमत खे यादि कंदो आहे त मुर्की पवंदो आहे अर्ज़ु कंदो आहे मुंहिंजा अल्लाह जेकर मुंहिंजे हक़ में शिफ़ा जो मामलो भलो आहे त शिफ़ा ता फरमा अल्लाह जेकर तूं बीमारी में राज़ी आहे मां तुंहिंजे रज़ा ते राज़ी आहियां तवज्जो त गजाए बच्चा हलिया विया घर तबाह फसल तबाह सिर्फ घर वारी बीबी रहमत बची आहे वरी रब जॾहिं दुआ क़बूल फरमाए रब वरी पयो औलाद भी मोटी आई जवानी भी मोटी आई पोख भी मोटी आई बहरहाल मुंहिंजे चुण जो मक़सदु इहो आहे त रब मां ना उमेद थियणो नाहे दुख सुख इंसान जी जिंदगी जो हिस्सो आहे जेको रब फ़ैसिलो करे अल्लाह पाक जे फ़ैसिले ते राज़ी रहणो आहे हाणे त असांजी मुस्लमानी एतिरे हद ते वञी पहुती आहे फेसबुक ते आईडी त लाइ कंहिंजी आहे जे बीमारियूं एॾियूं वधी वियूं आहिनि नऊज़ बिल्लाह या त रब कमज़ोर थी वियो आहे या त रब ज़ालिम आहे हे तमामु जुमिला हलनि था कल्ह खां पोइ कंहिंजी का आईडी आहे ॾे वठि लॻी पई आहे असांजी मुस्लमानी त हिते बीठी दुख अचे सुख अचे रब ते रज़ा ते राज़ी रहणो आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा साहबा वेठा आहिनि सन फरमायो अकुलमंद इंसान केरु आहे अकुलमंद इंसान केरु आहे ऐं जॾहिं असां पढ़ंदा हुआसीं न के उस्ताद अहिड़ा हूंदा आहिनि सवाल जे सूरत में सबक़ु सम्झाईंदा त उहो सबक़ु जल्दी सम्झ में अची वेंदो अल्लाह जे नबी फरमायो साहबियो तव्हांजे नज़र में अकुलमंद इंसान जूं निशानियूं कहिड़ियूं आहिनि ऐं तव्हां असां वटि अकुलमंद इंसान उहो आहे जेको पंहिंजी जाइदाद ठाहे शहर में सुठा प्लाट वठे भलियूं गाॾियूं वठे पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा साहबा ला इल्मी जो इज़हार फरमाए आका अल्लाह जो नबी जाने सन फरमायो अकुलमंद दाना ॾाहे इंसान जूं ॿ निशानियूं आहिनि साईं कहिड़ियूं सन फरमायो मौत खे कसरत सां यादि कंदो ऐं उनजी तयारी बि कंदो अकुलमंद इंसान उहो आहे जेको मरण खां पहिरियां मौत जी तयारी करे अल्लाह तबारक व तआला असां समूरनि खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए अदा जे जेके बि अज़ीज़ क़रीब साईं जा दुनिया जो जहान छॾे चुका आहिनि जा अवां जे ॻोठ जा मर्द या औरतूं साहिब ईमान कलमे पढ़ण वारा अल्लाह तबारक व तआला समूरनि मरूमन ऐं मरूमीन जे दर्जात खे बुलंद फरमाए रब साईं साईं जंहिंजे माल में रिस्क में उम्र में ज़िंदगी में बचन में कारोबार में बरकत जो मामलो फरमाए असां बि सम्झो हाणे उथिया आहियूं जेको हाल हो तव्हां सां ओरियोसीं रब साईं असां समूरनि खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए किसी के ऐब देख कर बेनकाब न कर खुदा बैठा है तू हिसाब न कर लोग कहते हैं खुदा नज़र नहीं आता खुदा नज़र आता है जहाँ कुछ नज़र नहीं आता ज़िंदगी बाकी मुलाकात बाकी वमा अलैना इल्ला अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला खिल अंबिया अल्लाहुम्मा इग़फिर लना मय्यितना व शाहिदना व गायबना व सगीरना व कबीरना व ज़करना व इंसाना अल्लाहुम्मा आतना लिसान शाकिरा अल्लाहुम्मा आतना औलादन सालिहा अल्लाहुम्मा आतना सेहतन आजिला मुंहिंजा रब साईं जो उलमा तुंहिंजो कलामुल्लाह ॿुधायो मुंहिंजा रब करीम असांजो अजर अज़ीम नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वाले पिया कयूं सवाल को नबी सहाबा तबा ताबई बुज़ुर्ग शहीद इमाम शहीद करबला मुंहिंजा अल्लाह उन खां बाद जेके नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत जा जेके भी मर्द या औरतूं साहिब ईमान कलमे पढ़ण वारा
वारा दुनिया जो जहान छॾे चुका आहिनि अल्लाह से उन मरूमन मरूमीन के ता फरमा जो दुनिया वारियूं कमियूं कोताहियूं माफ़ फरमा मुंहिंजे दर्जात बुलंद फरमा क़ब्र में आसानी और मामलो फरमा अल्लाह वो रहमतूं उहे बरकतूं अता फरमा जेके नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे उम्मत जे लाइ घुरियूं अल्लाह उन शर उन फितनी फसाद को बचा जेको नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पनाह घुरी आहे मुंहिंजा अल्लाह मेरा मंदा गंदा तुंहिंजा बंदा आहियूं अल्लाह कबीरा सगीरा गुनाह माफ़ फरमा अण घुरियो अता फरमा जंहिं दुआ जे लाइ चयो जंहिं न चयो समूरनि जूं जाद मुरादूं तमन्नाऊं पूरियूं फरमा मुंहिंजा अल्लाह जेके बीमार पंहिंजा परावा उनके हक़ में शिफ़ा जो फ़ैसिलो फरमा बे औलादन के औलाद अता फरमा समूरन के बच्चन के दीन वारो माहौल नसीब फरमा कुरान वारो माहौल नसीब फरमा अल्लाह कुरान पाक जी तिलावत जो आदि बना अल्लाह 5 वक्त नमाज पढ़ने जो पाबंद बना उहे कम करा जो दुनिया आखिरत बणजी पवे मुंहिंजा अल्लाह तू बाजारों आबाद फरमा बिनी जहान जो भलायूं कामयाबियों कामरान नसीब फरमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि वसल्लम अदद कुल्ल मालूम लक दाइमन अबदन अबदा रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्ना मिनल खासिरीन सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िही मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिही व अज़वाजिही व अहल बैतिही अजमाइन।